सखर में अपडेट शेयर कंदासीं। सखर बैराज जो 47 गेट रात देर से लगाया वियो। बैराज जे समूरनि कैनालनि जा गेट भी खोलिया विया आहिनि। दीदार उनड़ खां इन हवाले से अपडेट्स मालूम कंदासीं। दीदार, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल साजिद, सखर बैराज जे किसान गेट के 47 के रात देर सां जेको न लगायो वियो आहे। बैराज जे समूरनि केनालनि जा जेके गेट आहिनि उहे बि खोलिया विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सखर बैराज जे 47 गेट नंबर जे डैमेज थियण वारे मामले खां पोइ सिंध हुकूमत सखर बैराज खे बचाइण लाइ गेटनि जी बहालीअ लाइ तकड़ा क़दम खयां ऐं आपाशी खाते जो सिंध जो जेको सूबाई वज़ीर आहे जाम ख़ान शोरो ऐं सेक्रेटरी आपाशी ज़रीफ़ खोड़ो सखर जे 47 नंबर गेट सखर बैराज जी बहाली वारे कम जी पाण जेको हू निगरानी कंदा रहिया ऐं गुज़िरियल राति देर सां किसान गेट जेको सखर बैराज आहे उहो ओलपर फैक्ट्री लॻ जेको दरिया मां हैवी मशीन ज़रिए सखर बैराज जे 47 गेट नंबर खे लॻायो वियो ऐं उन समूरे प्रोसेस जे निगरानी जेको आहे सेक्रेटरी आपाशी ज़रीफ़ खोड़ो पाण कंदो रहियो ऐं राति 3 वॻे धारे किसान गेट जेको सखर बैराज आहे उहो लॻाए जेको आहे न मुकमल करे पाणी जी रवानगी बहाल कई वई आहे। जॾहिं त सखर बैराज मां जेके निकिरंदड़ 7 कैनालनि जा जेके दरवाज़ा आहिनि उहे बि खोलिया विया आहिनि ऐं सेक्रेटरी आपाशी ज़रीफ़ खोड़ो सॼी राति जेको आहे उन ऑफिसर ऐं अमले सां गॾु सखर बैराज ते मौजूदु रहियो ऐं किसान गेट जी बहालीअ ताईं जेको हू पाण मुकमल उते मौजूदु हुयो ऐं गेट जी लॻाइण वारे कम जो जेको जाइज़ो वठंदो रहियो ऐं उन ऑफिसरनि खे जेको आहे न पाण हिदायतूं जारी कंदो रहियो। जॾहिं त सखर बैराज जे जेके समूरनि कैनालनि जा जेके गेट आहिनि उहे हिन वक़्तु खोलिया विया आहिनि ऐं पाणी जो जेको वहुकिरो आहे उहो जारी थी वियो आहे त जीअं आबादगारनि खे फसलनि जी पोखाईअ लाइ जेको आहे पाणी फ़राहम थी सघे ऐं कंहिं बि आबादगार खे को बि जेको आहे नुक़सानु न थिए। जी।